पीपीएमए ने ज़ुल्फ़कार सत्तार बचाणी चयो आहे त हलीम आदिल शेख कूड़ ॻाल्हाए रहियो आहे। पाणी ते सियासत कंदड़नि जा वाटर कोरस चेक कया वञनि। टंडो अल्हायार में पार्टी अॻवाननि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ज़ुल्फ़कार सत्तार बचाणी चयो त नवां सियासी लीडर रुगो सियासत खे चमकाइण लाइ ड्रामेबाज़ी कनि था। टंडो अल्हायार में ॿिनि सियासी जोकरनि सिंध दुश्मनी कई, जिन खे सिंध कॾहिं बि माफ़ न कंदी। हुन चयो त बिलावल भुट्टो जी हिदायतुनि ते कोटली डाउन स्ट्रीम में पाणी खोट बाबति इजलास कोठायो वियो, जंहिंमें पार्टी अॻवाननि शिरकत कई। इजलास दौरान ॿुधायो वियो त इरसा सिंध सां ज़्यादती करे रही आहे। इरसा में सिंध जे नुमाइंदे सां बदतमीज़ी कई वई। सिंध में पाणी जी 50 खां 60 सैकड़ो खोट आहे। हुन चयो त शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो वज़ीर आज़म हूंदे बि कमू शहीद वटि धरणो हयो। असां वफ़ाक़ी पार्टी आहियूं, सभिनी सूबनि जी ॻाल्हि करियूं था, पर सिंध सां ज़्यादती बर्दाश्त न कई वेंदी। हुन ऐलान कंदे चयो त 13 मई ते टंडो अल्हायार में पाणी खोट ख़िलाफ़ धरणो हयो वेंदो।